अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मुक़दस बणियो घर। अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद इहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़दस बणियो घर। अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इन घर ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़दस बणियो घर। अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो न्याणीअ जो घर ॼाटे जो घर। इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो। इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं ॼाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर ऐं ॼाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़दस बणियो घर। अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर मुक़दस बणियो घर। अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर में जिब्रील ईंदो रहियो आ सलामी सजण जी भरींदो रहियो आ। इन घर में जिब्रील ईंदो रहियो आ सलामी सजण जी भरींदो रहियो आ। अम्मा बीबी साइण जे हूंदे बि अक्सर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़दस बणियो घर। अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो
इन ये घर मां पर्दो मोहम्मद मटायो, इन ये घर में रब मुस्तफ़ा खे रहायो, इन ये घर में रब मुस्तफ़ा खे रहायो, इन ये घर में रब मुस्तफ़ा खे रहायो, इन ये घर ते गुंबद ठहियल आहे साओ, इन ये घर सां जन्नत मदीनो मुनव्वर, इन ये घर सां जन्नत मदीनो मुनव्वर, मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो, मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर, इन ये घर जो सिद्दीक़ लाइ दर खुली वियो, इन ये घर में फारूक खे घर मिली वियो, इन ये घर जो सिद्दीक़ लाइ दर खुली वियो, इन ये घर में फारूक खे घर मिली वियो, रफ़ीका इन ये घर जो रुतबो घणो ई, लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर, लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर, मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो, मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। सुभान अल्लाह।